सच वॾो ॾोहारी आहे रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे ज़ंजीरुन में जकड़ियो वियो आहे चोटीअ तां उछलायो वियो आहे घाणे में पीड़ायो वियो आहे कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभागी जंहिंजे मन में खाट हणे थो जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो अॼु तो वटि महिमान थियो आहे अॼु तो वटि महिमान थियो आहे पर तो ही भी कॾहिं सोचियो कैसा तुझी यारी आहे ऐं असांखे जॾहिं तकलीफ़ पहुती आहे असां साईं सां हर साईं जेको आहे हर कंहिंजे दुख ख़ुशी में हमेशह जेको आहे न पहुचंदा रहिया आहिनि ऐं यकीनन ही हिकिड़ी इंतकामी कार्रवाई आहे ऐं असीं सभु सम्झूं था त जहिड़ी तरह सां साईं सोशली एक्टिव रहियो आहे चाहे कहिड़ो बि प्रोग्राम हुजे कंहिंजी मदद करणी हुजे या को बि अहिड़ी सोशल कॉज़ हुजे त साईं हमेशह अॻियां रहिया आहिनि ऐं यकीनन उहे माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि त बहितरी अचे उन्हनि एरिया उहे जेके पसमानदा एरिया आहिनि जिन उन्हनि में बहितरी अचे इहे उहे माण्हू आहिनि उहे हमेशह अहिड़नि माण्हुनि खे एक्टिविस्ट जेके हूंदा आहिनि उन्हनि खे टारगेट कंदा आहिनि ऐं हीअ को मामूली वाक़ियो न आहे हिन में सिर्फ़ु तव्हां सम्झो त स्नैचिंग थी आहे न जेको साईं ॿुधाइनि था त साईं सां बाक़ाइदा 5-7 मिंटनि ताईं विढ़ंदा रहिया आहिनि ऐं यकीनन उन्हनि जो मक़सदु जेको हो उहो अञा वधीक नुक़सानु पहुचाइणो पर अलाह साईं खे रखियो आहे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में ऐं असीं हिन जी पुरज़ोर मज़म्मत बि कयूं था ऐं इंतिज़ामिया खे बि चऊं था त जेको आहे न हिनमें कोशिशूं कयूं वञनि ऐं इंतिज़ामिया खां पंहिंजो SP साहिब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त जेको आहे न जेके माण्हू आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु पकड़ियो वञे बल्कि अहिड़ो उन्हनि खे सबक़ु सेखारियो वञे जो आईंदा अहिड़ियूं एक्टिविटीज़ न थियनि ऐं ख़बर पई वञे उन्हनि खे पकड़ण सां इहा ख़बर पवंदी त उन्हनि जे पोयां जेके हथ आहिनि जिन जेको आहे उन्हनि खे इहो मोटिवेट कयो उहे कहिड़ा हथ आहिनि ऐं उन्हनि जो जेको मक़सदु छा हो साईं कंहिं बि जेको आहे तव्हां पहलू खे रद्द नथा करे सघो बदअमनी पंहिंजी जॻह ते आहे पर बदअमनी हिकिड़ो आम जेको ॾिठो वञे न कंहिंसां थिए हिकिड़ो एक्टिव माण्हू जेको पंहिंजे ॿारनि खे मदरसे छॾे अचे थो पियो उनखे अहिड़ी तरह सां तशदुद करणु अगरि उन्हनि खे स्नैचिंग करणी हुई त उहो एतिरी देरि ईअं विढ़नि न हुआ ऐं ॾिसो न माण्हू त अलाए केतिरा आहिनि पर टारगेट करणु ॾिसो हिन जो को बि पहलू थी सघे थो इहो आहे त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं जेके माण्हू हिन में मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार ते पहुचायो वेंदो तॾहिं ख़बर पवंदी त उन्हनि जो मक़सदु छा हो साईं जीअं साईं ॿुधायो त हफ़्तो 2 ॾींहं पूरो थियो आहे कल्ह वरी इमामनि जो चालियो उन खां पोइ जेको बि आहे उन में असीं साईं वारनि सां गॾु आहियूं जेको हफ़्ते 8 ॾींहंनि जे अंदरि को उन ते का गिरफ़्तारी या कहिड़ो अमल में नथो अचे त प्रोटेस्ट कयो वेंदो त उन में बि असीं बिल्कुलु साईं वारनि सां गॾु बल्कि अॻियां हूंदासीं ऐं इंतिज़ाम आहे कि असीं बि इहो ज़ोर बि रखंदासीं वज़न बि विझंदासीं ऐं रिक्वेस्ट बि कंदासीं त इन शइ खे हिकिड़ो त बदअमनी खे रोकियो वञे ऐं प्लस इहो जेके अहिड़ा वाक़िया थियनि पिया उन्हनि ते सख़्तु नोटिस वरितो वञे तव्हां सां अर्ज़ु करे वञा साईं जलाल शाह बि हिते आहिनि डॉक्टर साहिब बि हिते आहिनि असीं बि हिते आहियूं ऐं जेको आहे न तव्हां ॾिसी सघो था त अलाह जो शुक्र आहे को माण्हू आहे पढ़णो आहे को बि वाक़ियो त बिल्कुलु पहुचूं था ऐं जेके गुम थियण वारा आहिनि अलाह साईं तव्हांखे हिमत ॾिए त उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाइनि जेके वाक़ई में गुम थियनि था ऐं जेको आहे न अलाह साईं इहो तव्हां हिकिड़ो न्यूट्रल रखो पंहिंजो जेको आहे न उहो बि ॾिसो त केरु माण्हुनि जे विच में आहे केरु माण्हुनि जे विच में न आहे कोशिशि असांजी हूंदी आहे त किथे बि को गमी ख़ुशी को मसइलो थिए थो त पहुचूं 2 ॾींहं देरि सवेर सही पर पंहिंजी सगत मां हथ कोन्ह कढिया आहिनि न ई कढंदासीं न ई असांखे इहो सेखारियो वियो आहे ज़ाहिर जी ॻाल्हि आहे किथे माण्हू पहुची सघे थो किथे माण्हू थोरो 2 ॾींहं 3 ॾींहं देरि थिए थी किथे माण्हू जो वस हले थो किथे माण्हू जो वस नथो हले पर पंहिंजे जेको आहे नियत सां कोशिशि सां असां किथे न कमु छॾियो आहे न इनशाला पंहिंजे वर्करनि खे छॾींदासीं लोही हा लोही हा लोही हा लोही हा लोही हा लोही हा